शामी सदर बिशारुल असद कुटुंब समेत रूस में सियासी पनाह वठी छॾी। शाम जी सूरतहाल ते गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो इजलास थी रहियो आहे। बिशारुल असद जी हुकूमत ख़त्म थींदे ई इसराइल शाम में गोलान जे जबलनि ते कब्ज़ो करे वरितो। इसराइल ऐं शाम विच में गोलान जे जबलनि जे बफर ज़ोन ते इसराइली फ़ौज मुक़रर। इसराइल तरफ़ां शाम जे मामलनि में मुदाख़लत न करण जो ऐलान। इसराइल जो चवणु आहे त कंहिंखे बि पंहिंजे सरहदी इलाइक़नि ते कब्ज़ो करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इक़्तिदार जी मुंतक़िली लाइ शामी ग्रुपनि सां गॾिजी कम कंदासीं। शाम जे पाड़ेसरनि जी हिमायत कई वेंदी। बिशारुल असद हुकूमत जो ख़ात्मो थी चुको आहे। खेसि जवाब ॾियणो पवंदो। रूस, ईरान ऐं हिज़्बुल्लाह गॾिजी बि शामी हुकूमत खे बचाए न सघिया। शाम में अमरीकी एहलकारनि जी हिफ़ाज़त कई वेंदी। अमरीकी सदर जो बाइडन नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार जो शाम जी सूरतहाल बाबति तुर्किया जे पढ़ई वज़ीर हाकान फिदान सां फ़ोन ते राब्तो। ॿिन्ही अॻवाननि में शाम में फाथल पाकिस्ताननि जी मदद लाइ इम्कानी सहकार बाबति ॻाल्हियूं। पढ़ई ऑफिस जो चवणु आहे त इसहाक़ डार तुर्किया जे पढ़ई वज़ीर खे शहरनि जी सलामती ऐं सिक्योरिटी लाइ खंयल क़दमनि बाबति आगाह कयो। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच तरफ़ां फ़ौजी अदालतुनि खे फ़ैसिला करण जी इजाज़त ॾियणु ऐं ट्रायल रोकण जूं दरख़्वास्तूं रद्द। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालतुनि जवाबदारनि खे फ़ौजी अदालतुनि हवाले कीअं कयो आहे। छा दहशतगर्दी टोड़ अदालत जो सबबनि ते ॿुधल को ऑर्डर मौजूदु आहे। फ़ैसिला ॿुधाइण जी इजाज़त ॾियण जो मक़सदु फ़ौजी अदालतुनि जो अख़्तियार क़बूल करणु हूंदो आहे। सुप्रीम कोर्ट आदिल बाज़ई के डी सीट करण बाबति इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो मुअतल करे छॾियो। अदालत फ़ैसिले ख़िलाफ़ मनानामो जारी कंदे आदिल बाज़ई खे MNA तौर बहाल करे छॾियो। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इलेक्शन कमीशन सिविल कोर्ट में ॿुधणी हेठि मामले जो नोटिस कीअं वठी सघे थी। छा इलेक्शन कमीशन फ्रॉड जे मामले जी जांच करे सघे थी। कंहिंखे असेंबली मां ॿाहिरि कढणु मामूली ॻाल्हि नाहे। हर रुख़ ॾिसी फ़ैसिलो कयो वेंदो। हुकूमती ऐं इंतज़ामी मसइलनि जे हल लाइ PP ऐं मुस्लिम लीग नून जी कमेटियुनि जो इजलास थी रहियो आहे। इजलास में हुकूमत खे PP जे ख़दशनि बाबति आगाह कयो वेंदो। हुरनि जे रूहानी पेशवा पीर पागरे चयो आहे त मुल्क में को बि क़ौमी सतह जो लीडर न बचियो आहे। पाक फ़ौज दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में कामयाबी हासिल कई आहे। मौसमियाती तब्दीलियुनि सबबि फसलनि जी पैदावार घटि थी रही आहे। हारी चौपायल माल मां ज़मींदारनि खां वधीक फ़ाइदो हासिल करे सघनि था। मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ ओताक ऐं घरनि अॻियां वणनि जी पोखाई करणु घुर्जे।